लेके रहेंगे आजादी, हम लेके रहेंगे आजादी। मेरा बाप टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन गडाप पारां कश्मीर में भारत के ज़ुल्म ऐं बरबत ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो ऐं टाउन ऑफिस अॻियां रैली कढी वई, जंहिं टाउन म्यूनिसिपल कमिश्नर अहमद यार, अकाउंटेंट ऑफिसर इफ्तिकार दायो, फरहान अली लाशारी, परचेज ऑफिसर सोहेल यार खान, पार्लियामानी लीडर ऐं काउंसिल मेंबर मीर अब्बास टालपुर समेत टाउन ऑफिसरनि मुलाज़िमनि शहरनि जे वॾे अंग ॿाहुनि में कारियूं पटियूं ॿधी रैलीअ में शिरकत कई ऐं रैलीअ में शरीक माण्हुनि भारतीय ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। चेयरमैन गडाप टाउन तारिक अज़ीज़ बलोच पंहिंजे पैगाम में चयो आहे त 27 अक्टूबर 1947 ते भारतीय फ़ौजनि कश्मीर ते हमिलो करे हज़ारे नौजवाननि खे क़त्ल कयो ऐं कश्मीर जे अधु हिसे ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वरितो, जंहिं खां पोइ मुसलसिल भारतीय फ़ौज कश्मीरी नौजवाननि खे बेगुनाह क़त्ल करण ऐं सख़्त तशदुद करण जो सिलसिलो शुरू करे ॾिनो, जेको अॼु ताईं जारी आहे। हिननि वधीक चयो आहे त अॼु 27 अक्टूबर ते सॼी दुनिया में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। कश्मीरियुनि सां यकजहती ऐं हिमायत असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। कश्मीरियुनि जो आवाज़ु सॼी दुनिया में गूंजी रहियो आहे। हिननि चयो त पाकिस्तानी अवाम जी इख़्लाक़ी, सिफ़ारती ऐं सियासी हिमायत सां जल्द कश्मीर में आज़ादीअ जो सिजु उभरंदो ऐं समूरनि शहीदनि जे क़ुर्बानीनि खे असां सलाम पेश कयूं था। रायबगांव इब्रा न्यूज़, कराची।